अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर जावेद रिंद जी। नवाब वली मोहम्मद ज़ालिम भाउ गुल हसन रिंद जे ज़ुल्म ख़िलाफ़ पीरसन जो प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद अॻियां रोईंदे एहतजाज, बस वारनि खां वहार जी अपील। ख़बर मूजिबि नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब अॻियां ॻोठ खान मोहम्मद रिंद जे पीरसन गुलण रिंद पंहिंजे नंढे ज़ालिम भाउ गुल हसन रिंद ख़िलाफ़ रोईंदे एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त देह काका में संदसि 22 एकड़ ज़मीन आहे, जंहिंजो पाणी ॾाढ ते ज़ालिम भाउ गुल हसन रिंद बंदि कयो वेठो आहे, जंहिं करे को बि फसल नथो खाए सघे। हिन वधीक ॿुधायो त संदन भेनरुनि जो हक़ बि खाई वेठो आहे, मिल्कियत ते कब्ज़ो कयो वेठो आहे। मां पीरसन आहियां, मूं ते ज़ुल्म कयो वियो आहे। हिन वस वारनि खां मुतालबो कयो त ज़ालिम भाउ जे ज़ुल्म खां बचाए संदन खे हक़ वठी ॾिनो वञे। कंहिं पाणी बंदि कयो तव्हांजो? अच्छा, उहो छा थो चवे? तव्हां कहिड़ो मुतालबो कंदो हुकूमत खां? पाणी छा तव्हांजी घणी बनी आबाद थींदी आहे चाचा हुते? 22 एकड़ आहे मुंहिंजी। अच्छा, 22 एकड़। हा, मूंखे पाणी नथो ॾे ऐं ज़ालिम भेण जी पती ॿियनि जी पती ॿार करे वेठो आहे। केरु साईं ज़ालिम आहे? गुल हसन। गुल हसन, अच्छा। से तव्हांजी बनी खे पाणी बंदि कयो वेठो आहे? पाणी बंदि कयो वेठो आहे भाउ। तव्हां हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदो? मुतालबो या त मूंखे पाणी वठी ॾियनि। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।